नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां सिंधी कथाऊं भजन ऐं ॿी घणई प्रकार जी जानकारी पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में ॿुधंदा आहियो। त अॼु हलन पिया नवराता ऐं पाण ॿुधूं पिया माता जे रूप जी कथाऊं कि माता 9 ॾींहं कहिड़ा अलॻि अलॻि रूप वरिता ऐं छो वरिता, हुननि खे कहिड़ो भोग लॻाइबो आहे। त हुन ई श्रृंखला में अॼु जे 3 ॾींहं जो माता जो रूप आहे चंद्रघंटा जो। 3 ॾींहं माता चंद्रघंटा जो पूजन थींदो आहे। माता जे मस्तक ते घंटे जे आकार जो अधु चंद्रमा आहे, जंहिंजे करे हिन माता जे रूप खे चंद्रघंटा चयो वियो आहे। त अॼु जे माता जे स्वरूप जी पूजा करण सां भय दूर थींदो आहे। माता चंद्रघंटा जो वाहन आहे यानी जो सवारी आहे, सिंह जी सवारी आहे, जंहिंते माता 10 भुजा यानी 10 हथनि सां माता चंद्रघंटा तमामु ही प्रसन्न मुद्रा में विराजित आहिनि। माता जे हिन रूप में 10 हथ आहिनि ऐं 3 अखियूं आहिनि। 8 हथनि में त शस्त्र आहिनि अलॻि अलॻि प्रकार जा, ऐं जो 2 हथ आहिनि उहे भक्तनि खे आशीर्वाद ॾियण जी मुद्रा में आहिनि। माता जे हिन रूप जी पूजा कांचीपुरम में थींदी आहे ऐं माता जो इहो रूप तमामु परम शांतिदायक ऐं कल्याणकारी आहे। हिननि जे शरीर जो रंग आहे हू चमकीलो आहे ऐं पंहिंजे 10 ई हथनि में हू अलॻि अलॻि शस्त्र खयल आहिनि। खडक शस्त्र बाण अलॻि अलॻि विभूषित आहिनि ऐं हिननि जी जो इहा मुद्रा आहे उहा युद्ध करण लाइ जीअं तयार आहे। हिननि जे घंटे जी भयानक चंड ध्वनि सां अत्याचारी जो दैत्य आहिनि, दानव आहिनि, हू तमामु घणो कंपित रहंदा आहिनि। चवंदा आहिनि कि जंहिंजे मन में कहिड़ो बि प्रकार जो भय हुजे, कहिड़ी ॻाल्हि सां डपु हुजे या चई सघो कोई फोबिया हुजे कंहिंखे, त उहे मां जे इहे 3 रूप चंद्रघंटा जो पूजन कनि। हिननि सां उन्हनि खे भय मुक्त थींदा ऐं साहस प्राप्त थींदो। छो लाइ माता हिन में युद्ध मुद्रा में आहिनि त हिन जो संबंध मंगल ग्रह सां बि मञियो वेंदो आहे, यानी जंहिंजी छठी में मंगल ग्रह दोषित हुजे उहो माता चंद्रघंटा जे हिन स्वरूप जो पूजन ऐं विर्त करे। त हिन पूजन करण सां छा फ़ाइदो आहे? माता चंद्रघंटा जी पूजन करण सां मन में ऐं घर में शांति थी थिए, व्यक्ति जे परिवार में कल्याण थो थिए। माता जी पूजा में अॼु जे ॾींहुं ॻाढ़ा गुल समर्पित कबा आहिनि ऐं माता खे ॻाढ़ो सूफ़ ऐं गुड़ लॻाइबो आहे। पर माता खे अॼु मेन जो आहे उहो खीर जो भोग आहे, यानी गांइ जो खीर या हुन सां ठहियल कोई बि तव्हां व्यंजन लॻाए सघो था। मां बि अॼु माता खे खीर ई समर्पित कयो हो, हुन में थोरी मिश्री विझी छॾी हुई। त शत्रुनि जे विजय पाइण लाइ या कहिड़े बि भय सां मुक्त थियण लाइ माता जी पूजा कंदड़ महिल घंटो वॼाए करे हुननि जी पूजा कजे। त हिन स्वरूप जे पूजन सां वॾे सां वॾा दुख बि दूर था थियनि। ऐं माता जो अॼु जो मंत्र आहे हू ही आहे, या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। त ही हुई अॼु जे माता जे रूप चंद्रघंटा जी पूजा, हुननि जो भोग। अॼु जो ड्रेस जो कोड आहे ॻाढ़ो कलर आहे। त ही हुई अॼु जी कथा। तव्हांखे कीअं लॻी कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। कमेंट में जय माते दी लिखंदा त वरी मिलंदा रहंदासीं। हर हिकु रूप जी कथा ॿुधंदासीं। सुभाणे ॿिए रूप जी ॿुधंदासीं। त मिला थी सुभाणे, मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।